अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो बाशू करी आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु शदाद कोट जे कोटमोड़ी चौक ते मौजूदु आहियां, जिते शदाद कोट जा वापारी, शहरी ऐं सियासी समाज जेके धुरियूं आहिनि वॾे अंग में हिते मौजूदु आहिनि। उन्हनि जेको आहे धरणो हणी जेको आहे हिते वेठा आहिनि ऐं छाजे करे धरणो हणी वेठा आहिनि उनजो पस मंज़र मां तव्हां सां शेयर कंदो हलां त शदाद कोट में गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी जेका बदअमनी जी बाहि आहे उहा रुकण जो नालो नथी खणे ऐं उन खां माण्हू तंग थी बेज़ार थी अची कोटमोड़ी चौक ते एहतिजाजी धरणे जी सूरत में वेठा आहिनि। ऐं अचो त जेके धरणे में मौजूदु माण्हू आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेको आहे त हक़ीक़ी तौर ते उहे केतिरा मुतासिर आहिनि, उनजो हक़ीक़ी मुतालबो छा आहे ऐं आख़िर इहो जेको धरणो आहे इहो केतिरो वक़्तु जेको जारी रहंदो। ऐं हिते शहरी मौजूदु आहिनि, सोशल वर्कर मौजूदु आहिनि ऐं सोशल वर्कर आहे इल्ताफ़, तव्हां थोरो ॿुधाइजो सोशल वर्कर जेको आहे त शुरूआति कंदासीं। इल्ताफ़ भट्टी सोशल वर्कर आहिनि जेके हमेशह जेके मामलात हूंदा आहिनि उनखे हाईलाइट कंदा आहिनि ऐं धरणे वारी जाइ ते मौजूदु आहे। इल्ताफ़, छा मामला आहिनि जेको आहे त हीअ धरना लॻा पिया आहिनि? ॾिसो माशूक खोसा साहब, अॻु में बि मूं वाज़ह तौर ते हिननि में सोशल मीडिया ते लिखियो आहे, ॻाल्हायो आहे त जेके बि मामला थियनि था शदाद कोट जे अंदरि त सिधा सवां जेके पहिरां आहिनि लोकल पुलिस ॾे वञनि था। अगर कोई भी सियासी समाजी या को मज़हबी दोस्त एहतजाजी धरणो हणे तो ॿ टे कलाक उहे वीचारा धरणे में वेठा आहिनि जा अमन अमान ख़िलाफ़, पर कोई भी इंतज़ामिया जो माण्हू हिन टाइम ॻाल्हियूं करण जे लाइ न आहिनि। अगर को बासर जो माण्हू को मतिलबु बासर जी कुकड़ वञे थी त उनजी ओताकनि ते माण्हू पुॼी था वञनि। त मां सम्झां थो ही जेको बदअमनी जी बाहि भड़की चुकी आहे, मां शहरनि खे इहो चवंदुमि त महिरबानी करे ॿधी जो सबूत ॾियो, वापारी अचनि, शहरी अचनि। ॾिसो हाणे हिन टाइम कॉम्परस धुरियूं वेठियूं आहिनि, एॾो वॾो शहर, हर कंहिं सां रोज़ आए रोज़ नाइजाइज़ियूं थियनि थियूं, पर धरणो जॾहिं लॻे थो त असां इहे शहरी सभु वेठा आहियूं। ऐं कुझु जेके तव्हां जहिड़ा बहादुर ऐं गैरतमंद साफ़ी आहिनि जेके हिन वॾनि मसइलनि खे हाईलाइट कनि था। मां शदाद कोट जी आवाम खे चवंदुमि, अॼु हिकु कंबो सां नाइजाइज़ी थी आहे, सुभाणे तव्हां सां थींदी, कंहिं शेख सां नाइजाइज़ी थी आहे, सुभाणे तव्हां सां बि थींदी। त महिरबानी करे पंहिंजे अमन जी ख़ातिर कोटमोड़ी चौक ते अचो। सभु तंज़ीमूं सियासी समाजी वेठा आहिनि, दोस्त तव्हांजे लाइ वेठा आहिनि, हिननि जो को घर कोन रथो आहे। तो महिरबानी करे मां सॼे शहर वारनि खे चवंदुमि अचो धरणे में वियो। बिल्कुलु, ही शहरनि जो जेको आहे त माना मामिलो आहे, निज शहरनि जो मसइलो आहे, उनखे गॾु थियण जी ज़रूरत आहे। जेको आहे शहरी गॾु मौजूदु। अदा छा मसइलो आहे, तव्हां कोटमोड़ी चौक ते वेठा आहियो हिते? ये सर्वर कंबो जे भाई गोली हणी आहे, नाजिश करे चौथी टी वारदात थी वई आहिनि सां, और हर शहर जो माण्हू ईअं ई परेशान आहिनि गोलियुनि जे शिकार खां, मोटरसाइकिल जी फुर सां। जेसिताईं शदाद कोट शहर जी जुआ बंदि न थींदी इहो कमु हलंदो रहंदो। जुआ बंदि थी वञे, अठाना जा आहिनि कम खां बाज़ अची वेंदा माण्हू। जेसिताईं जुआ जी टिकड़ियूं हलनि थियूं, पैसा खाराइनि था ऑफिसरनि खे, ॾियो पैसा खाराइनि, जेसिताईं बंदि थियणु खपे तो इंशाल्लाह रुपए में रुपयो अमन थी वेंदो। तमामु बहितर। जेसिताईं इहे जुआ जा अदा, मनशियात ऐं टिकरियूं इहे बंदि न थींदियूं तेसिताईं इहे जेको आहे त मामलात हलंदा रहंदा। मोहम्मद कासिम सूमरो सियासी अॻवान आहिनि ऐं सीनियर जेको आहे त माण्हू आहिनि, जेको आहे त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त कासिम, छा मामलात आहिनि शदाद कोट में? चोरियूं फुरूं वारदात घटि थियण जो नालो ई कोन थियूं वठनि, असल कॾहिं जेको इहो रुकबो वञी? अदा गवर्नमेंट जी नाल इहा जेके असांजा MNA MPA कन्नल अटार कयूं वेठा आहिनि, जिन खे असां वोट ॾिना आहिनि उहे हाणे असांजा ज़ाती दुश्मन थी बीठा आहिनि। अच्छा, सिधी ॻाल्हि आहे। पोइ असां त हुननि खे इज़त ॾिनीसीं, हो खटे विया, पोइ कहिड़े बि नमूने सां हाणे असांखे हिननि जीअण जा जेके रस्ता आहिनि उहे बि बंदि करे छॾिया आहिनि। न इज़त सां धंधो करणु छॾनि था, न इज़त सां किथे घुमणु छॾनि था। हाणे जेकॾहिं खीसे में माना साईं खे चवां इहो का पननि जी तख़्ती खणी ऐं माण्हू किथां निकिरे थो, उन जे कॾ बि हमरा लॻा पिया आहिनि। शायदि हिननि वटि पैसा आहिनि, हिननि खां फुरणो आहे, हिननि खे मारणो आहे, अलाह हिननि खे सम्झ ॾे। बाक़ी गवर्नमेंट सही सिधी शदाद कोट खे तबाह करण जे लाइ माना हिकिड़ो अज़म खणी छॾियो आहे। पुलिस इंतिज़ामिया टके जी कान्हे का, SP हुजे, DC हुजे, केर बि हुजे, DSP हुजे, सभु जो सभु शदाद कोट जा दुश्मन लॻा पिया आहिनि। हे पैसा ॻरा पैसा ॾेई हिते पंहिंजूं पोस्टिंगियूं कराइण अचनि था ऐं पोइ साईं खे चवां उन्हनि खे कढण जे लाइ हो असांजे मथां ज़ुल्म कयूं वेठा आहिनि। ठीकु, महिरबानी अव्हां जी। जेके वॾी रिश्वतूं ॾेई करे पोस्टुनि ते अचनि था उहे शहर जा दुश्मन आहिनि। शहर जी हक़ीक़ी तौर ते मालिकी शहर वारनि खे करणी आहे, जेके शहर में रहनि था। शहरी इतिहाद जो सदर आहे वहाब पंद्राणी, उहो असां मौजूदु आहे। वहाब, तव्हां अंगारे जी कॉल ॾिनी हुई, पर अंगारे खां अॻु में तव्हां हिते मौजूदु आहियो ऐं अमन अमान जे हवाले सां 24 कलाक गुज़री चुका आहिनि कल्ह वारदात खे। इंतिज़ामिया केतिरो तामुन कयो आहे ऐं हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? इंतिज़ामिया त नज़र नथी अचे असांजे इलाइक़े में। इंतिज़ामिया आहे अलाए न,
ऐं हुकूमत बि आहे अलाए न ख़बरचार न आहे। असां अलाए कहिड़े वज़ीरिस्तान वारे इलाइक़े में था रहूं, का माना पुछण वारो को ॿुधण वारो को ज़ाहिर ई न आहे त को अची ॿुधाए त आहे जेके क़तल थियनि था, जेके शहीद थिया आहिनि माण्हू, जेके ज़ख़्मी थिया आहिनि। ताज़ो जहांगीर कंबो खे ॾींहं ॾिठे जो जेको आहे हुननि खे गोलियूं हणी हलिया विया आहिनि। उन खां अॻु में जेको आहे बिरोही नौजवान हो उन खे क़तल कयो वियो। उन खां पोइ डॉक्टर हेॾे क़तल कयूं। शहर जे अंदरि जेका मक्सी जी घर में घिड़ी करे उहो फुर करे विया। सनाउल्ला अब्बासी जे दुकान खां खणी विया। ॿिया इलाही अहिड़ा वाक़िया आहिनि जेके थियनि पिया, पर सरकार नज़र नथी अचे। सम्झ में नथो अचे त हिते हिननि जो प्रोग्राम छा आहे, छा प्लान आहे। हाणे असां शहर वारनि खे ज़ाहिर आहे सख़्तु फ़ैसिला वठणा पवंदा, उहे फ़ैसिला वठणा पवंदा। हाणे हीउ जेको धरणो जेको आहे जारी आहे हिते, इन जो जेको आहे को टाइम फ्रेम बि आहे या मतिलबु जेसि ताईं तव्हांजा मुतालबा या मामलात हल नथा थियनि तव्हां हिते वेठा रहंदा? इहो असांजो जिदोजहद ईअं ई जारी रहंदो जेसि ताईं असांजे मुतालबनि खे न ॿुधो वेंदो, न उन ते अमल दरामद करायो वेंदो ऐं पुलिस पंहिंजा एक्शन न खणंदो, पुलिस पंहिंजो प्लान न ॿुधाईंदो। SP साहिबु आयो आहे, चए मां प्लान थो ठाहियां, मूंखे असांखे सम्झ में नथो। उन प्लान जा कहिड़ा आहिनि? कल्ह बि धरणो हो, अॼु बि धरणो आहे। ज़ाहिर आहे हीअ सूरत हाल रही त सुभाणे बि धरणो हूंदो ऐं अॻिते हली शटर ते लाइ बि वेंदासीं। इहे सभु शयूं पंहिंजे जॻह ते नेठि मजबूर थी करे माण्हू हाणे ज़ाहिर आहे इन्हनि खां हटी करे असां नेठि अहिड़ा फ़ैसिला कंदासीं जेके हुकुमराननि खे उन्हनि जे सम्झ खां ॿाहिरि हूंदा। असां हाणे नौजवाननि खे, सियासी कारकुननि खे, समाजी कारकुननि खे रोके नथा सघूं। केतिरो रोकियूं? ज़ाहिर आहे ज़िंदगी खां वधीक ॿी काई शइ न आहे। हाणे ज़ाहिर आहे अॼु जेकॾहिं असां इन में कामयाबु न थियासीं, जहांगीर जा जेके हमला कंदड़ गिरफ़्तार न करायासीं ऐं ॿियनि सभिनी चोरनि खे न पकड़ायोसीं त पोइ सुभाणे असां सियासी कारकुन, समाजी कारकुन, जेके बि एक्टिविस्ट आहिनि शहरी जदोजहद में, उन्हनि सभिनी खे गैर महफ़ूज़ था सम्झनि। उन जे करे असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते इहे शयुनि ते अमल दरामद करायो वञे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे त ॾुख इहो आहे त असांजी जेका MPA आहे, असांजी MNA आहे, उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे इन सॼे अमल में ज़ाहिर नथो थिए। या त उहो चवनि त उन्हनि जे अख़्तियार में कुझु न आहे, उन्हनि खां सभु कुझु खसिजी चुको आहे, ऐं या उन अची उनजी मालिकी करे इन्हनि शहरनि जी जेका हिफ़ाज़त कनि नथा कनि त उहो ॿुधाइनि त उन्हनि जे वस जी ॻाल्हि न आहे। नेठि आख़िर सुभाणे संगत साथ एतिरो मजबूर थियो त पोइ उन्हनि जे घरनि ॾांहुं बि रवाना थींदा, उन्हनि जे बंगलनि ॾांहुं बि वेंदा, उन्हनि जे जॻहियुनि ॾे बि वञी नेठि अॻियां वेही रहंदा। त हाणे हिते हिफ़ाज़त नथो मिले त असां तव्हां वटि अची वेही रहूं। इहो तरीक़ो जेको आहे हिननि जो लापरवाही वारो ऐं नज़रअंदाज़ करण वारो शहरनि खे, इहो असांजे लाइ जेको आहे ॾाढो ॾुखाइतो आहे। उन जे करे असीं मुतालबो कयूं था नादिर मक्सी खां ऐं ख़ुर्शीद जूनी जेका त फौरी तौर ते पाण अचो, पंहिंजा नुमाइंदा मोकिलियो, SP साहिब खे पाबंद कयो, शहर जे अंदरि अमन करायो। वॾी महिरबानी। अब्दुल वहाब जो इहो चवणु हुयो त असांजा चूंडियल नुमाइंदा जंहिंमें MP अमीर नादिर ख़ान मक्सी आहे, MNA ख़ुर्शीद अहमद जुणो जो शामिल आहे, उहे हिन महिल ताईं हिन सॼे मामलात खां लातालुक बणियल आहिनि। उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी शहरनि सां का हमदर्दी कोन आहे। इंतिज़ामिया खां पुछा करण खां जेको आहे त आजा आहिनि, कासिर आहिनि ऐं हुननि खे शहरनि जे दर्द खे सम्झणो पवंदो, हिन मामलात खे ॾिसणो पवंदो ऐं हुननि जो फ़र्ज़ु बणिजे थो त हिन वक़्तु पंहिंजा नुमाइंदा मोकिलिनि अगरि पाण अवेलेबल न आहिनि ऐं SSP कंबर शदात कोट खे पाबंद कनि जेको शहर में जेको मामलात हलनि था कंट्रोल करण जे लाइ। न त ॿी सूरत में शहरी मजबूर थी उन्हनि जे बंगलनि जे गेडनि जे आॾो वञी वेही करे ही पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। ऐं शहरी असांजो अॻुवान आहे जेको आहे त नसीर सीलरो। नसीर, एहतजाजी धरणो आहे, छा था सम्झो तव्हां जेको आहे त को रिज़ल्ट निकिरंदो हिन जो? अफ़सोस सां चवणो थो पए त अमीर संतोषाई साहिबु जॾहिं खां ज़िले कंबर शदात कोट SP मुक़ररु थियो आहे त शदात कोट शहर छा पर सॼे ज़िले में बदअमनी तमामु चोट चढ़ी वई आहे। कॾहिं जेको आहे त मोबाइल फ़ोन जे करे कंहिं माण्हू खे मारियो थो वञे ऐं मोटरसाइकिल फुर कई थी वञे, कैश रक़म जेको आहे दुकानदार खां जेको आहे फुरी थी वञे। कल्ह हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे जहांगीर कंबो सां जेको पंहिंजे दुकान ते रोज़ी करे उन सिधूं जेको गोलियूं हयूं आहिनि। हीउ एहतजाज केसि ताईं जारी रहंदो? सर हे एहतजाज जेसिताईं जारी रहंदो जेसिताईं जेको आहे त शहरनि खे तहफ़ुज़ नथो मिले, जेसिताईं जेको आहे त जहांगीर कंबो या जंहिंजे मथां हमलो कंदड़ गिरफ़्तार न थिया तेसिताईं जेको असां एहतजाज जारी रहंदो। वॾी महिरबानी। जेसि ताईं हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि ऐं शहरनि खे तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे तेसि ताईं जारी रहंदो। ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे सनाउल्ला जेको हे उहो सोशल वर्कर आहे जेको हमेशह ॿियनि जो आवाज़ु हूंदो आहे, पर बदकिस्मती सां ही पाण हिनमहिल मुतासिरीन जे विच में वेठो आहे, मुतासिर बणे वेठो आहे। सनाउल्ला, छा था सम्झो जेको आहे त ॿियनि जो आवाज़ु थींदे थींदे तव्हां पाण ख़बर बणिजी आहे ऐं इंतिज़ामिया तव्हां सां केतिरो सहकार कयो? इहो त ज़माने जो दस्तूर आहे, जेको ज़मानो हलंदो उन सां हलणो पवंदो। ज़रूरु असां बि हितां जा शहरी आहियूं, आम शहरी आहियूं, को वॾेरा बोतार न आहियूं जो असां सां
गार्ड आहिनि जो असांखां फुरन थींदे असांखे बि निशानो बणाईंदा ज़रूरु जेके असांजा आवाज़ उथारींदड़ तव्हां इहो इन्हनि सभिनि सां इहे मसइला मसाइल थींदा पर गमगीर जेके मसइला शहर में हलनि पिया मूंखे इहो थो चए जिते गुलाम हुसैन वारो जेको मसइलो आहे वॾी चोरी आहे हिकु घर में अंदरि घिरण त माना कोई बि घर शदात कोट जो महफ़ूज़ न आहे। ॿियो असांजो जहांगीर कंबो जो वॾो मसइलो आहे जंहिंसां वीचारे सां सरवर कंबो सां मुसलसिल इहे थ्रेड ईंदा पिया अचनि उन्हनि जे मथां हमला थींदा पिया अचनि। अहिड़ा वाक़िया जेके आहिनि शदात कोट लाइ वॾो हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़िया आहिनि। इन्हनि खे बंदि कराए ऐं हर शहरी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं पुलिस जूं जेके चौंकियूं आहिनि उहे बहाल कयूं वञनि। हर पुलिस ते वायरलेस ॾिनी वञे पुलिस वारा जेके असांजे वीज़ा ते वियल सिपाही आहिनि उहे आंदा वञनि ऐं हितां जा जेके सिपाही आहिनि सभु ज़िलो बदर कया वञनि तॾहिं ई अमुन थी सघे थो बाक़ी ईअं अमुन न थी थींदो। ऐं हितां जा लोकल वॾेरा बि के आहिनि जेके पाथारीदार बणियल आहिनि जिन वटि माण्हू वञी रहनि था उहे ई कराए हे भला चोर हितां चोरी करे वरी ॿिए हंधि हिते शहर में लिखी थो करे शहर खां ॿाहिरि त नथो वञे त ज़रूरु माना हितां जा माण्हू वॾेरा उहे मुलविस आहिनि। जेकॾहिं इंतिज़ामिया चाहींदी त काई बि देरि न आहे पुलिस आहे जेके हितां वारो अगरि जेके पुलिस खे को माण्हू पकड़ो आहे इस्लामाबाद में पकड़े थी अचे त हितां जा क़ातिल कीअं नथी पकड़े त पुलिस खे सभु शहरी अचनि। हे हिकिड़े जो मसइलो न आहे असांजो सरवर कंबो जो या ॿिए कंहिंजो या मुंहिंजो हे सभिनि शहरनि जो मसइलो आहे। जेके जेके शहरी असांजो आवाज़ ॿुधनि था त सभु शहरी अचनि सम्झो। मोमिन क़ुर शरीफ़ में इहो आहे त मोमिन उहो आहे जेको पंहिंजे जान माल जो क़ुर्बानी ॾेई ऐं सॼी उम्मत जी हिफ़ाज़त कंदो आहे। मुनाफ़िक़ उहो आहे जेको पंहिंजो जान माल बचाए ऐं उम्मत खे नुक़सानु ॾींदो आहे उहो ख़ुशि थींदो आहे। त मोमिन थियो अची सभु शदात कोट वासी जेके जेके आहिनि सभु अची हिन धरणे में वियो त जीअं धरणो सागारो थी असां पंहिंजो जेको बि इहो मुतालबो आहे उहो पूरो कराए सघूं। महिरबानी सनाउल्लाह। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त पुलिस खां का बि शइ ॻुझी कोन आहे। जेके हिते ॾोहारी आहिनि उनखे लोकल पुलिस जी जेको आहे त उनजी मदद जेको आहे हासिलु आहे ऐं उन खां अलावा जेके लोकल सतह ते जेको हिते वॾेरा जेके आहिनि उन्हनि जूं ओताकूं उन्हनि जे लाइ खुलियल आहिनि। ॾोह करण खां बाद में फौरी तौर ते उते वञी पनाह वठनि था। पनाह वठी करे वरी ॿिए ॾियारे ते कंहिं ॿिए खे जेको आहे टारगेट बणाइनि था ऐं जेसिताईं इहे सख़्तु क़दम न खया वेंदा शदात कोट में अमुन बहाल थियणु ॾाढो ॾुखियो आहे। सीलरा नौजवान इतिहाद जो अॻवान ज़ुल्फ़कार सीलरो असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार शदात कोट में बदअमनी जी बाहि तमामु घणो वधी वई आहे ऐं शहरी रोज़ानी बुनियाद ते जेको आहे त फुरजनि पिया लुटजनि पिया। अॼु त कोटूमोटी चौक ते तव्हां सभु मौजूदु आहियो आख़िर नतीजो छा निकिरंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाउ माशूक असल मसइलो इहो आहे त बदकिस्मती सां कंबर शदात कोट जेको ज़िलो आहे उहो हमेशह इलेक्शन में जीअं MP MLA पंहिंजी बजट लॻाए त खटी वेंदा आहिनि ईअं ई असांजो ज़िलो बि कंबर शदात कोट में SP जेको ईंदो आहे उहो पैसनि ते ईंदो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको इन्वेस्टमेंट कंदो 1.5 करोड़ या 2 करोड़ भरे हिते ईंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो SHO ईंदो SHO 5-8 लख भरे त थाणो वठंदो त अमन मान त न कराईंदो न। ज़ाहिर ॻाल्हि आहे अमन मान कराईंदो त उहो खाईंदो काॾूं जेकी हुन बजट जेकी इन्वेस्ट कई आहे उहा किथां उहा कमाईंदो। अहिड़ी सूरत में पोइ हिते मंशा जा अॾा जुआ जा अॾा इहे सरेआम हलनि था ऐं हितां जेकी मक़ामी पुलिस आहे पुलिस आहे उहा उन्हनि सां भाङे भाई वारा आहे। जेसी ताईं मेरिट न थींदी SP मेरिट ते न ईंदो पैसनि ते न ईंदो SHO पैसनि ते न ईंदा हिते अचनि था पैसनि ते अचनि था न 5 लख भरे SHO थाणो ख़रीद थो करे मेरिट ते अचनि। हितां चौंकियूं 2 लखनि में ख़रीद थियनि थियूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो चौंकी जो जेको सूबेदार हूंदो उहो ॾोह कराईंदो पंहिंजी जेके बि इलाइक़े में हितां जा शहरी अॻ में क्राइम ईअं हूंदो त सिर्फ़ु मां इंटरप्ट कयां मूंखे ख़बर पई गुज़िरियल ॾींहं तव्हांजे ॻोठ मां बि कुझु चोरियूं थी हुयूं ऐं तव्हांजा पेरा बि किथे लॻा हुया थोरो नाज़रीन खे उहो ॿुधाइजो। असांजे ॻोठ मां हिकु ई राति में 3 वारदातूं थियूं आहिनि। जॾहिं असां पुलिस सां राब्तो कयोसीं पुलिस आई उन्हनि अची पेरा चईं त बाबा तव्हां पेरा वाडू घुरायोसीं उन पेरा खयां जंहिं जॻह ते पेरा पाता उन्हनि तस्लीम न कयो वरी कुता घुरायासीं साॻी जॻह ते मक्सी कम्यूनिटी सां वास्तो रखंदड़ उन जॻह में उहो छापो लॻो ऐं हुननि चयो त असां चोर न आहियूं। पुलिस अॼु बि उन्हनि खे पकड़ण तयारु कोन्हे कंहिं मथां वॾेरे जी फ़ोन आहे कंहिं सरदार जी फ़ोन आहे साॻी सेम हिते इहो सिस्टम आहे। अॻ में छा हूंदो शहर मां मोटरसाइकिल तां मोबाइलूं फ्री हूंदियूं मोटरसाइकिल खसी वेंदियूं हाणे इहो थी वियो आहे त को बि शहरी दुकान ते अगरि देरि ताईं वेठो आहे पंहिंजो कारोबार करे थो भरी बाज़ार में उनखे पिस्टल गन जे ज़ोर ते उनखां लुटियो ऐं फुरियो थो वञे ऐं हितां इंतिज़ामिया गाइब लॻी पई। असांजो मुतालबो आहे त मेरिट ते हितां ऑफिसर तैनात कंदा इंशाल्लाह ज़रूरु अमन थींदो। वॾी महिरबानी। जेसि ताईं मेरिट ते अफ़सरान जेको आहे हिते न मुक़ररु न थींदा तेसि ताईं जेको आहे इहे मामलात हलंदा ऐं वधीक ॻाल्हाइण जे लाइ असां सां STP अॻवान मोहम्मद हयात तुनियो मौजूदु आहे। मोहम्मद हयात हमेशह जेको आहे त बज़ाहिर त पुलिस खे ॾाढो जेको आहे निंदींदा आहिनि पोइ वधीक ख़बर न आहे केतिरो हुन सां ठहियल आहिनि या न आहिनि
बहरहाल जो शदात कोट शहर में जो अमन अमान जो मसलो है उन ते हमेशा अॻिभरा रहंदा आहिनि। मामलाती जो मामला आहिनि ॾींहों ॾींहुं ख़राब थींदा पिया वञनि ऐं आख़िरी कॾहिं ख़तमु थींदा, संजीदगी जी ॻाल्हि आहे जेको आहे त असां मुंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे न उहो बाक़ी संगत खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। ठीकु आहे न, संगत चवे थी त माना पुलिस ज़िम्मेवार आहे, उहो त आहे ई आहे, पर मां चवां थो हितां जा चूंडियल नुमाइंदा ज़िम्मेवार आहिनि। चवनि था त SP पैसा ॾेई ज़िलो ठीके ते खणी थो अचे, SHO जेको आहे DSP आहे, पुलिस चौकियूं आहिनि उहे पैसा ॾेई अचनि था। त मां इहो थो पुछणु चाहियां त SP पैसा कंहिंखे थो ॾे? मूंखे त नथो ॾे, कंहिं ॿिए खे त नथो ॾे। या SP मुक़ररु केरु कराईंदो आहे? SHO मुक़ररु केरु थो कराए? DSP मुक़ररु केरु थो कराए? इहे ई सियासी माण्हू था कराइनि। त सॼो असांजो असुलु हूअं बि इख़लाक़ी तौर ते आइनी तौर ते शहरनि जी अमन अमान जा ज़िम्मेवार केरु आहिनि? हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, MPA MNA, ऐं हितां जो MNE आहे उनजो ठीको बि सदाईं हितां जो MPA खणंदो आहे। सॼे शहर खे ख़बर आहे त MPA साहिबु चौकनि ते बीह चवंदो दादा हिन जो MNA जो ज़िम्मेवार मां आहियां। त हाणे जॾहिं सभिनी शयुनि जो ज़िम्मेवार उहो आहे, SHO पठाण साहिबु चयो आहे त चोर अचनि था झलमक्सी मां, त हाणे चोर बि झलमक्सी मां अचनि था, असांजो MPA बि झलमक्सी मां आयो आहे। त हाणे असां त MPA खे चवंदासीं त पंहिंजे चोरनि खे लगाम ॾे, छो था उहे ॿी गुज़ारिश मां कयां, तव्हां मुतहरिक जेको आहे सियासी वर्कर आहियो, अॻवान आहियो, गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी मां किथे बि जेको आहे कंहिं बि तंज़ीम खे शदात कोट जे डेवलपमेंट जे जेको आहे आयल फंडनि में जेका खुर्द बुर्द ते सरकारी अस्पताल में दवाउनि जी खोट ते तालीमी इदारनि उन्हनि ते एहतिजाज नथो थिए। हाणे अमन अमान जो मसलो माना माण्हुनि जो सफ़ा जीअं न थियो, छा डाइवर्ट कयो वियो आहे तव्हांखे जेको आहे? ॾिसो न, मसइलो इहो आहे त अमन अमान जेको हींअर इशू आहे उहो हिकिड़ो करंट इशू आहे। इहो सम्झा थो डाइवर्ट कयो। हा, इहा बि सही ॻाल्हि आहे, छो त जेके शहर में तरक़ियाती कम थिया आहिनि उन में जेके अरबे रुपयनि जूं गोभियूं थियूं आहिनि ऐं जेके उहे ठेकेदार आहिनि उहे बि असांजा तुंहिंजा न आहिनि, उहे बि MPA जा माण्हू आहिनि जिन खे जेको आहे अरबे रुपयनि जी करप्शन करे तरक़ियाती कम सॼा जेको आहे पंहिंजे पेटुनि जी भरनि था। त इहा बि सही ॻाल्हि आहे त इलाही दफ़ा उन्हनि ते एतिजाज थियो आहे। त इहो बि मां त इहो त चवां त हीउ जेका अमन अमान जो मसइलो थियो आहे इहो अचानक ओचितो पंहिंजे लेखे न थियो आहे, इन जे पोयां हिकिड़ी मनसूबाबंदी आहे, हिकिड़ी रिथाबंदी आहे, उहो हिकिड़ो शौरी तौर ते इहा शइ कराई वई आहे। पर हिन सॼनि मामलनि जा जेके ज़िम्मेवार आहिनि, तरक़ियाती कम हुजनि, डेवलपमेंट हुजे, ॿिया मामला हुजनि, अमन अमान हुजे, शहर में जेके मंशात आहे, जुआ जा अॾा था हलनि, इन्हनि सभिनी जा ज़िम्मेवार हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। छो त उहे पंहिंजी मर्ज़ी ते SP मुक़ररु कनि था, उहे पंहिंजी मर्ज़ी ते SHO मुक़ररु कनि था। त असां त उन्हनि खां मुतालबो कंदासीं त हीउ सॼो जेको आहे उहे ज़िम्मेवार आहिनि। शहर जी अमन अमान तमामु हिकिड़ी ख़राबु सूरत हालत थी वई आहे। कंहिं बि शहरी जो जान माल को महफ़ूज़ न आहे, कंहिंजा कारोबार महफ़ूज़ न आहिनि। घर खां निकिरूं था त शाम जो सिजल थिए खां अॻु में वञण जी कोशिशि कयूं था त असांखे यकीन न आहे त असां जेकॾहिं निकिरूं था त शाम जो सही सलामत पहुचंदासीं। त अहिड़ी गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा कई वई आहे, ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल पैदा कई वई आहे। इहो ॼाणे वञे त जीअं शहर जे अंदरि को बि माण्हू आवाज़ न उथारे, को बि एतिजाज न करे, को बि जिदोजहद न करे, को बि पंहिंजे हक़ जे लाइ जेको आहे ॻाल्हि को न करे। हीउ सॼो हिननि जो आहे। त असां मुतालबो था कयूं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां त शहर जी अमन अमान बहाल कयो, न त ॿी सूरत में हीउ जेको कोटमोड चौक ते एहतिजाज आहे, सुभाणे ईअं न थिए त हे एहतिजाज तव्हांजे दरनि जे अॻियां अची थिए। मां त कल्ह APC में बि इहा तजवीज़ ॾिनी आहे त असांखे कोटमोड चौक ते वेहण जे बजाए असांखे MP जे दर ते धरणो हणणु खपे। उनखां असां मुतालबो कयूं त बाबा तूं असांजे शहर जी अमन अमान जो ज़िम्मेवार आहे, तूं छो न किथे आहे तूं? अॼु ॾींहं ताईं हेॾा वाक़िया थी विया आहिनि। MPA जा हुनजो जेको नुमाइंदो या पीपल्स पार्टी किथे आहे? अच्छा, अॼोके हिन धरणे में पीपल्स पार्टी जेको नुमाइंदो या उहो मौजूदु कोन आहे? ॻोल्हे पीपल्स पार्टी नज़र न ईंदी। ही सिर्फ़ु न पर कंहिं बि शहरी मामले ते पीपल्स पार्टी न ईंदी आहे। रुगो पीपल्स पार्टी उन महिल ईंदी आहे जॾहिं उन्हनि खे वोट वठणो ईंदो आहे। ऐं इहो असांजे शहरनि खे बि सोचणु खपे। जेके बि शहरी मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि था उन्हनि खे इन शयुनि जी जेको आहे जॾहिं बि उन्हनि पीपल्स पार्टी जो नुमाइंदो वञे त उन्हनि खां सुवाल कनि त भाउ तव्हां वोट महिल त अचो था, पर जॾहिं असांजूं जानियूं महफ़ूज़ न आहिनि, जॾहिं असांजा रोज़गार महफ़ूज़ न आहिनि, जॾहिं असांजूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि, उन महिल तव्हां घरनि खां ॿाहिरि नथा निकिरो। किथे आहे पीपल्स पार्टी जी क़यादत? हितां जी मक़ामी छो नथी अचे शहरनि सां गॾु थिए, भाईवार थिए, उन्हनि जे ॾुख में बराबरी शरीक थिए? ही पीपल्स पार्टी जी हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी कोताही आहे, नालाइकी आहे, नाअहली आहे। उन्हनि जी ॼाणे वाणे सॼी सूरत हाल पैदा कई आहे। पुलिस जी असां वटि हाणे मोराल इहो इंतिहाई किरी पियो आहे। पुलिस जी का बि रिट न आहे। ॿ पुलिस वारा हिते क़तलु थी विया आहिनि शदाकोट में, उन्हनि जा जवाबदार कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। उन्हनि कातिलनि खां पुलिस पैसा वठी उन्हनि खे छॾे ॾिनो आहे, त ॿियूं असां कहिड़ी उमेदु रखूं? कल्ह हिन कोटमोड चौक ते पुलिस वारनि खे कुटे फोड़े, उन्हनि जूं वर्दियूं फाड़े, उन्हनि खे मोचड़ा हणी जेको आहे उन्हनि खां जवाबदार छॾाए विया आहिनि। त हाणे उहा पुलिस जेका 5
पंहिंजी जान नथी बचाए सघे, पंहिंजी इज़त महफ़ूज़ नथी बचाए सघे, उहा शहरनि जो कहिड़ो तहफ़ुज़ कंदी? इन जे लाइ शहरनि खे थोरी हिमत ऐं बुर्दबारी खां कमु वठिणो पवंदो। असांजे सियासी माण्हुनि खे बि असां MP जो नालो था वठूं त घणनि जे मथां ॼणो बर्फ़ थी किरी पवे, जेको आहे ठरी था वञनि, त असांखे MP जे दर ते हलणु खपे। उनखां असांखे मुतालबो करणु खपे त असांजे शहर में हीअ जेका बदमाशी शुरू कई वई आहे इहा फ़ौरन बंदि कराई वञे। वॾी महिरबानी। ऐं ॾाढी कंहिं जेको आहे त वधाइती ॻाल्हि कई आहे मोहम्मद हयात त हक़ीक़ी तौर ते हिन सभु मामला जो जेको ज़िम्मेवार MP आहे, छो जो MP खे वोट ॾिनो वेंदो आहे। वोट ॾियणु वक़्तु जेको आहे उहो ज़ामिन हूंदो आहे तव्हांजी तरक़ियाती जेको आहे स्कीमुनि जो, तव्हांजे सिहत जे हवाले जो, तव्हांजे तालीम जो, तव्हांजे अमन अमान जो, हर ज़िम्मेवारी उनजे मथां थींदी आहे। पर उहो ॻाल्हाइण जे लाइ जेको आहे हिन महिल ताईं तयारु कोन आहे, उनजो कोई नुमाइंदो हिते मौजूदु कोन आहे। शहरी इतिहाद जो जनरल सेक्रेटरी मौजूदु आहे हुबदार मिर्जत जेको आहे त गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी अमन अमान जे मामले ते जेको यकीन ॻाल्हाईंदो अचे पियो, अॼु बि मौजूदु आहे। त हुबदार, कल्ह बि तव्हां मौजूदु हुयो जेॾी महिल वारदात थी, उन खां बाद में 24 कलाक गुज़री विया आहिनि, इंतिज़ामिया पारां हिन महिल ताईं कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? इंतिज़ामिया मां चवां थो त शहदाद कोट में जेको आहे तो ज़ाहिर ई न आहे, अलाए आहे बि अलाए न आहे। ॻाल्हि इहा आहे त शहदाद कोट जेको सिंध जो तमामु वॾो कारोबारी शहर आहे, उनजी अॼु शहदाद कोट जी हालत इहा लॻी पई आहे, न को हिते को कारोबारी माण्हू महफ़ूज़ आहे, न को शरीफ़ माण्हू महफ़ूज़ आहे, न को इज़तदार माण्हू महफ़ूज़ आहे। शहदाद कोट जी अहिड़ी सूरत हाल बणाई वई आहे जो इज़तदार माण्हू हिते परेशान आहे, ऐं शहदाद कोट में 2 नंबर लोफर बदमाश उहो सुकून सां जेको आहे वेठो घर में आराम थो करे। पर उनजे करे असीं हिननि हुक्मराननि खे, हिननि पुलिस इंतिज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त शहदाद कोट जा माण्हू बाशऊर माण्हू आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे हक़नि जो तहफ़ुज़ अॻ में बि कयो अथऊं, अॼु बि शहर जो तहफ़ुज़ कंदा। कल्ह जेको मसइलो थियो आहे, असांजे भाउ जेको आहे जहांगीर खे सरेआम गोलियूं हयूं वयूं आहिनि, हिन वक़्त ताईं उन जा जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। पुलिस दावा थी करे त जेको आहे पुलिस खे इहा ख़बर पए थी त किथे जेको आहे मंशा जा अॾा था हलनि त उतो असां पैसा वठूं, किथे जुआ थी हले उतो जेको आहे मंथलियूं वठूं, किथे जेको आहे फाश जा अॾा था हलनि। पुलिस जो धंधो इहो आहे, चकुलनि जा पैसा वठणु, जुआ जा पैसा वठणु, मंशा जा पैसा वठणु, ऐं हीअ जेका इंतिज़ामिया शहदाद कोट में विहारी अथऊं। मां मज़म्मत थो कयां हुननि जेको आहे इहो वरी ॿियो हिकिड़ो ग़लति जेका हरकत कई आहे, जेको चए थो त हिते ॾोहारी जेको आहे झल जा था अचनि, ऐं जेको आहे हिन वाक़े में जेको आहे सो कुझु हुन अहिड़ो हरकत कई आहे जेका कोई बि गैरत माण्हू बर्दाश्त न कंदो। सरवर कंबो असांजो भाउ आहे, हिते जेको आहे सभु असां सिंधी आहियूं, को बि फ़र्क़ु असां में न आहे। मक्सी, बिरोही, चांडियो, कंबो, असां हिक ॿिए जा वारिस आहियूं। सरवर ते इहो जेको उन भाउ ते हमिलो न थियो आहे, पर उहो मां सम्झां थो त असां SHO कहिड़ो इल्ज़ाम, कहिड़ी ॻाल्हि कई आहे? जेको आहे इहा ॻाल्हि जेको आहे ग़लति कई आहे, असां हुनजी मज़म्मत था कयूं। हू ॿियो रंग हिन वाक़े खे ॾियणु पहुचाए, अहिड़ी का बि हिते जेको आहे बर्दाश्त शहर में न कंदासीं। क़ौम परस्त जेको आहे असां कंबोनि जा वारिस आहियूं, कंहिं बि कंबो सां नाजाइज़ी थींदी उहो सम्झो असां सां थी आहे। असां इन पुलिस जे अहिड़े अमल जी मज़म्मत था कयूं ऐं हुनखे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां ॾोहारी गिरफ़्तार नथा करे सघो, पर इल्ज़ाम जेको आहे वरी तव्हां ॿियो था आणो। अहिड़ी का बि जेको आहे शहर में असां इन शइ खे जेको आहे निगलेक्ट कयूं था, ऐं SP सदोदई साहिब खे जेको आहे इहो चऊं था त अहिड़ा SHO हिते न रखो जेके शहर जो अमन अमान तबाह कराए सघनि, ऐं जेको आहे शहर में अमन त न रहूं पर अञा अमन खे जेको आहे उनजे करे असीं अॼु जेको आहे हीअ असांजो धरणो ओसिताणी जारी रहंदो जेसिताणी जेको आहे असांजे भाउ जहांगीर जा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि, ऐं असांजो जेको मौजूदु शहरी गुलाम हुसैन मक्सी, उनजे घर मां 3 करोड़ जी चोरी थी आहे, उनजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। ॿिया जेके शहर में ॾोह थिया आहिनि उन्हनि जा जेको आहे फौरी तौरु जवाबदार फौरू गिरफ़्तार कया वञनि, न त असांजो एहतजाज जारी रहंदो। महिरबानी। जेको आहे त हीउ हुयो हुबदार मिर्जत, शहरी इतिहाद जो जनरल सेक्रेटरी। उन तफ़सीली ॻाल्हि कई आहे त शहर में जेके बि मामला थियनि था उन में जेको आहे त पुलिस जेको आहे त उनजी नाअहली आहे, नालाइकी आहे, ऐं जेको आहे त हथु वठी करे जेको आहे त अहिड़ा जेको आहे त बयान ॾिना था वञनि, अहिड़ी ॻाल्हियूं कयूं थी वञनि जिन मां बजाए के जेको आहे त हमदर्दी या हिक ॿिए सां जेको विझड़ाइप थिए, इंतशार पैदा थिए थो जेको आहे त, ऐं अहिड़े क़िस्म जो रंग जेको आहे त कलो के जेको आहे त केस में बि ॾियण जी कोशिशि कई वई आहे। असां सां मौजूदु आहे जहांगीर कंबो जो जेको आहे त भाउ आहे, सरवर कंबो जेको मुतासिर आहे, जंहिंजी कल्ह वारदात थी आहे। वारदात दौरान जेको मुंहिंजे भाउ खे गोलियूं हणी करे ज़ख़्मी कयो वियो आहे। सरवर कल्ह 24 कलाक गुज़री विया आहिनि, पुलिस हिन महिल ताईं छा कयो आहे ऐं तव्हांजो अॻिते लाइ अमल छा हूंदो? अदा पुलिस जे तरफ़ां त असां बिल्कुलु ई मायूस आहियूं,
पुलिस कुछ भी नथी करे। अगर पुलिस सारा जोगो को अमल करे आ तो अॼु असां हिते विच रोड ते पंहिंजा कारोबार बंदि करे असां कोन वेहूं आहे। इन जो वाज़िह सबूत आहे, हर शहरी इन जी लपेट में आयल आहे। बदअमनी जी में को दुकानदार महफ़ूज़ न आहे, को असांजो घर महफ़ूज़ न आहे। इहो सिस्टम काफ़ी वक़्त खां हली रहियो आहे। जीअं मुंहिंजे कुझु दोस्तनि कुझु भाइरनि इहा ई ॻाल्हि कई त बदअमनी तमामु घणी आहे। पुलिस बस इहे आई आहे हिकु चकर, बस ईअं हल्का फुल्का ॻाल्हि ॿोहाड़ करे पंहिंजो टारम टोरी करे हली वई आहे। असां उन खां मुतमइन आहियूं। असां शहरनि खे इहो ई अपील कंदासीं सभिनीनि खे त अॼु असां सॼी राति हिते वेठा आहियूं, सॼो ॾींहुं हिते पंहिंजा कारोबार असांजा बंदि आहिनि, असां वेठा आहियूं। जेसीं ताईं असांजा जवाबदार गिरफ़्तार कोन थींदा असां तेसीं ताईं हिते वेहंदासीं। अञा बि को लाहे अमल तयारु न थियो, असां पंहिंजा सभु शटर बंदि। SSP कंबर जो राब्तो तव्हां सां थियो आहे? SSP सां मुंहिंजो कल्ह राब्तो थियो बिल्कुलु, पर उन खां बाद कोई अहिड़ी का शइ अमल में न आई आहे जेका सारा जोगी हुजे, पर उहो बि असां उन सां मुतमइन न आहियूं। लेकिन असां वेठा आहियूं। सुभाणे असां शटर बंदि जो ऐलान था कयूं ऐं असां सभु रोड ट्रांसपोर्ट वारनि बि, सेलर वारनि बि, सब्जी मंडी वारनि बि ऐलान कयो आहे। असां मुकमल शहर बंदि कंदासीं असां जेसीं ताईं अमन अमान जी फिज़ा क़ाइमु नथी थिए। वॾी महिरबानी। सरवर कंबो जो चवणु इहो हुयो त सुभाणे जेको आहे त असां मुकमिल तौर ते रिक्वेस्ट रखंदासीं सभु वापारियुनि खे, कारोबारियुनि खे जेको आहे त मुकमिल तौर ते जेको शटर डाउन जेको थिए, छो जो जेको आहे त बदअमनी जे करे कोई बि माण्हू हितां महफ़ूज़ तरीक़े सां कारोबार कोन पियो करे। ऐं सीनियर सियासतदान आहिनि शहदाद कोट में जेको आहे त हमेशह सरगर्म जेको कारकुन तौरु नज़र ईंदा आहिनि। मीर गैबी ख़ान मूं गॾु आहिनि। मीर गैबी ख़ान, तव्हां हिते मौजूदु आहियो ऐं अमन अमान जो जेको मसइलो आहे तव्हांजी गहरी नज़र आहे उनजे मथां, ऐं तव्हांखे त इन शइ जो जेको आहे त बनिस्बत जेको आहे त ॿियनि जे तव्हांखे तमामु घणी ॼाण हूंदी। असुल बदअमनी जी जड़ ऐं जेके मामलात आहिनि किथां आहिनि, केरु ज़िम्मेवार आहिनि? वॾी महिरबानी मोहम्मद माशूक साहब, तव्हां जेको आहे शहर जो आवाज़ आहे पूरी दुनिया ताणी पहुचायो था, तव्हांजी वॾी महिरबानी। सर जड़ त सिंध हुकूमत आहे, पीपल्स पार्टी आहे। हर बच्चो सम्झे थो SSP जी पोस्टिंगियूं जेके आहिनि पैसा ॾेई उहे अचनि था, उन्हनि जी इहा कोशिशि आहे त अवल असां पंहिंजा पैसा कढूं ऐं उन्हनि खे मंथली बि ॾियणी थी पए। हीअ जेके ज़िला आहिनि कंबर, शहदाद कोट जेको आहे बलोचिस्तान जा 2 रोड हिन खे लॻनि था, हिकिड़ो खुज़दार खां ॿियो गढ़ी खैरे खां। ऐं जेकबा ज़िलो आहे उन ॾींहुं पंहिंजो शादी ते वञणु थियो, उते हिकिड़ो पुराणा पुलिस ऑफिसर आहिनि, मिलियो मूंखे रस्ते ते, जेको चौकी जो इंचार्ज आहे, चए पियो साईं हितों जी मंथली हाणे गाॾियूं घटि थियूं अचनि, अॻ में पेट्रोल जेको वेंदो आहे ₹1,00,000 गाॾी असांखे ॾींदी आहे, 500 गाॾी बि वेंदी आहे, 600 गाॾी बि वेंदी आहे राति में। हा, हिकु 24 कलाकनि में 24 कलाकनि में हाणे घटि थियूं आहिनि। हाणे माशूक भाउ तूं पाण अंदाज़ो हण, 500-600 गाॾी इहे थिया 5 खां 6 करोड़। हाणे 6 करोड़ हिकिड़ी चौकी आहे, थाणो बि न आहे, त हाणे हितां अंदाज़ो तव्हां हणो त हिते बि जेके गाॾियूं अचनि थियूं, हाणे त लोकल गाॾियूं मां जीअं तव्हांखे ॿुधायो 5,000-6,000 लीटर खणी अचनि थियूं ऐं उन में MNA MP बि पैसा वठनि था। SP साहब बि वठे थो, MNA MP बि वठनि था, त लाइन ऑर्डर कीअं ठीकु थींदो? असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ऐं ख़ुदारा असां वरी बि रमेश लाल खे रिक्वेस्ट कयूं था, जेको अखिलेश जो MNA आहे, त उनखे चऊं था। बाक़ी जीअं मोहम्मद हयात चयो, MP MNA ज़िम्मेवार उहे आहिनि जेके वोट वठनि था, ऐं रमेश लाल असांखां वोट त नथो वठे, पोइ बि शहरी अॻ में उहो कमु कराईंदो हो, बकौल उनजे माण्हुनि जे असांखे रोकियो थो वञे त माना तव्हां हिते कमु बि न करायो ऐं हिते इंटरफेयर बि न कयो। इहा बि अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं मां हाणे बि इहा कोशिशि कंदुसि, हितां उथी शादी जो सॾा रमेश लाल सां ॻाल्हाईंदुसि, महिरबानी करे जेको लाइन ऑर्डर आहे, ॿियो त असांखे कुझु न ॾियनि। रोड कल्ह खां वठी जेका सूरत हाल आहे तव्हांजी कंहिं MNA सां, MP सां या ज़िलाई जंहिंमें SSP आहे उन सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? न सर, असांजी ॻाल्हि ॿोल न थी आहे कंहिंसां बि। छाजे करे असुल ग़ुलाम सरवर जेको आहे जंहिंसां हीउ वाक़ियो थियो आहे, ॿियो फुरियूं त काफ़ी थियूं आहिनि। तव्हांखे ख़बर हुयो कल्ह उते धरणो हुयो, हुन ग़रीब शाम जो काठियूं बि घुरायूं, पर हुन ते बि प्रेशर आहे पीपल्स पार्टी वारनि जो त तव्हां धरणा न हणो। हा न साईं, हुन ते बि प्रेशर आहे। माना हिते उहा सूरत हाल आहे, तव्हांखे धक बि लॻे दांह बि न कयो। हा, उहो हिते तूं पाण सियाणो आहे,
छाजे करे ग़ुलाम सरवर जो भी तालुक़ आहे पीपल्स पार्टी सां गॾु बि रहियो आहे, वोट ॾिनो अथई, न हुजे बि वास्ता तालुकात त आहिनि न। पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उहे त तव्हां पाण ॾिसो, पुलिस जी चमचेखोरी कंदा आहिनि, उनजी निवड़त न्याज़ी कंदा आहिनि। हुननि खे इन में न आहे शहरी फुरजनि मरजनि। मां त वरी बि चवां थो CM खे या एजेंसियुनि खे, मुंहिंजो त इहो आहे कोर कमांडर आहे, ॿिया महिरबानी करे एजेंसियूं इन्वॉल्व थियनि, इहो ॾोह ख़तमु कराइण। तव्हांजी वॾी महिरबानी। तफ़सीली गुफ़्तगू कई मीर गैबी ख़ान मुगेरी। उन जेको इहो ॿुधायो त ऐं वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल ॾींहुं जॾहिं ग़ुलाम सरवर हिते जॾहिं एहतजाज करे रहियो हुयो, उन एहतजाज जी तयारी कई त ऐं काठियूं घुरायूं, काठियूं इन लाइ घुरायूं वयूं त सॼी राति उनखे धरणो हणी वेहणो हुयो। पर उतां पीपल्स पार्टी जे किन माण्हुनि जेको आहे त उहो राति जो हिनखे बाहि ॿारे धरणो हणण खां बि रोकियो वियो। हाणे हे उहा सूरत हाल आहे, हितां वोट बि पीपल्स पार्टी खणंदी आहे। जेके मुतासिरीन आहिनि, जंहिंमां 80 खां 90% जेके माण्हू आहिनि, सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर ऐं सपोर्टर आहिनि। हाणे पोज़ीशन इहा आहे, तव्हां लुटिजो, तव्हां फुरिजो, तव्हां मारिया वञो, पर जेका हितां जी इंतिज़ामिया आहे उनजे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो कोन। ऐं वधीक जेके मामलात आहिनि शहर जेको हिन सां ॻाल्हाइण जे लाइ असां सां जेको आहे शहरी असां सां वधीक मौजूदु आहिनि, असां ॻाल्हि ॿोल कंदा। साईं, सूरत हाल अमन अमान जी ॾाढी ख़राबु थी वई आहे, छा ॻाल्हाईंदव? मां पाण साईं फुरियल आहियां। मंझंदि जो 2 बजे रमेश लाल शीज़ान होटल चौक ते असांजो दुकानु हुयो। मंझंदि जो 2 बजे 3 हथियारबंद आया, अची फुर कयूं हलिया विया। ईअं ई रिवाजी तौरु जीअं पुलिस आहे, हे आहे, उहा सभु आया, अची इहो चवंदो भाऊ हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हां असांखे 8 ॾींहं मोहलत ॾियो। उहा 8 ॾींहंनि खे मां सम्झां थो उन खां पोइ 800 वारदातूं थियूं आहिनि, पर को ॾोही हिकिड़ो बि न पकड़ियो आहे। हितां सिगरेट जो डंडो खणी वञो, पुलिस खे ख़बर आहे, तेल खणी वञो, पुलिस खे ख़बर आहे, अजीनो नथो खपाए सघे, हे दुकानदार उन दुकान ते एग्ज़ैक्ट पुॼनि था, चोर जी लोकेशन नथा वठनि। पुलिस जो कमु चोर पकड़णु आहे, हिते लॻे थो त चङनि खे पकड़णो हिननि जो कमु थी वियो आहे। हा, हिननि जो पादर, हिननि जो कानून, हिननि जी इंतिज़ामिया जी जेका बि अहलियत आहे उहा इहा आहे त वापारी खे पकड़ियो, वापारी खे कुटियो। असांखे इहो थो लॻे त चोर ऐं हे पुलिस इहे गॾु आहिनि, इहे ॿई भाइर आहिनि, इहे जुदा न आहिनि। इन्हनि जो कमु आहे तव्हां फुरे चो, असां जेकॾहिं कंहिंजो प्रेशर पियो त उनखे 1.5 ॾेई चुप कराईंदासीं। पोइ ईअं ई थियो, चंद दोस्तनि खे असांखे 1 अधु मिलियो, बाक़ी ॿिया जेके बि अक्सरियत उहा फुरिजी टाइम ते टाइम जीअं कोर्ट में हाज़िरी आहे ईअं ई हाज़िरियूं ॾींदा रहिया, थियो कुझु बि न। आख़िरी मुंहिंजो चवणु इहो आहे त असां सभई वापारी, सभई शहरी इत्तेहाद वारा सभु गॾिजी ओसि ताईं न उथूं जेसि ताईं इहो असांखे मसइलो हल थियल न मिले। ठीकु आहे, वॾी महिरबानी। ऐं ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पुलिस पंहिंजी भत्ताखोरी त करे सघे थी ऐं रिकवरी करे सघे थी, ऐं मना थियल जेके कारोबार आहिनि, जेके शयूं जंहिंमें मंशियात आहे, गुटको आहे, अजीनो आहे, सुपारी आहे, ऐं उहे शयूं बिल्कुलु जेको आहे त रोके थी, बंदि करण में जेको आहे देरि कोन थी करे, ऐं ॾेती नेती जे बुनियाद ते उनखे छॾियो बि वञे थो। पर जेको उनजो हक़ीक़ी जेको कमु आहे, जेको अमन अमान जो मसइलो आहे, चोरनि खे, फोरनि खे, धाड़नि खे पकड़णो आहे, पुलिस इहो कमु करण खां बिल्कुलु जेको क़ासिर आहे। ऐं शहरी जेको आहे वॾे अंग में मौजूदु आहिनि, ऐं शहरियुनि जो जेको चवणु इहो आहे त जेसि ताईं शदात कोट में अमन अमान जो मसइलो बहाल न कयो वेंदो, मसइलो हल न कयो वेंदो, SSP कंबर शदात कोट जेसि ताईं अची असांखे हिते ख़ातिरी कोन कराईंदो, तेसि ताईं हीउ धरणो जारी रहंदो। ऐं ॿिए जेको आहे स्टेप में, ॿिए जेको आहे त मरहले में जेको आहे त हीउ धरणो हितां जे चूंडियल नुमाइंदे ख़ासि तौर ते MP अमीर नादर ख़ान मक्सी ऐं MLA ख़ुर्शीद अहमद जोड़नि जे बंगले ॾांहुं वञण जो बि जेको आहे अंदेशो ज़ाहिर कयो आहे। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोतो खे वॾी महिरबानी।